अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, दुनिया में वॾी हलचल आहे छाकाणि त क़तर ते जेको इसराइली हमिलो थियो आहे उन खां पोइ OIC जो जेको इजलास रहियो उन में मुख्य जेके इस्लामी मुल्क आहिनि उन जा सरबराह उते शरीक थिया ऐं गॾियल तौर ते उन हमले खे कंडेम बि कयो वियो। गॾोगॾु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां चिताव बि ॾिनो वियो। ॿिए तरफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प हस्बे रिवायत विक्टम खे आदत ॾिनी आहे त आईंदा इसराइल क़तर ते हमिलो न कंदो ऐं उन जी रोशनी में वरी OIC में शरीक जेके इस्लामी मुल्कनि जा सरबराह हुया उन्हनि वरी अमरीका जी ज़बरदस्त तारीफ़ कई आहे त अमन जे लाइ जेके दुनिया में कोशिशूं आहिनि अमरीका जूं उहे साराह जोगियूं आहिनि। ज़बरदस्त कमु हले पियो ऐं जमाली साहिबु जेको असांजो सीनियर साफ़ ऐं तजिया निगार आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते OIC जे पंहिंजे इनफ़रादी किरदार ते बि ॻाल्हाईंदो रहियो आहे ऐं इहो ॿुधाईंदो रहियो आहे त OIC सवाइ इन प्रेस रिलीज़ जे मज़मतुनि जे ऐं लाइटर नोट वारे एहतजाज खां सवाइ अॻिते न वधंदी, छाकाणि त 2 अरब जी आबादी आहे दुनिया में मुस्लमाननि जी ऐं 57 मुल्कनि ते मुश्तमिल इहा तंज़ीम आहे। 1969 में जॾहिं जो वजूद क़ाइमु थियो उन खां वठी हिन वक़्त ताईं 2025 ताईं को ख़ातिर ख़्वाह नतीजा या अमली तौर ते प्रोटेक्शन कंहिं बि इस्लामी मुल्क खे फ़राहम नाहे करे सघी आहे तंज़ीम। ॿिए तरफ़ इहो बि मिसाल साम्हूं आहे त G7 में जेके बि मुल्क शामिल आहिनि या ॿिया जेके बि ग़ैर मुस्लिम मुल्कनि जा इतिहाद आहिनि नेटो जी सूरत में हुजनि, यूरोपी कंट्रीज़ हुजनि, USA, UK, कैनेडा जो को वक़्ती इतिहाद हुजे, असां ॾिठो आहे थू इतफ़ाक़ राय सां मुकमल ॿधी करे कंहिंखे बि मुल्क खे आइसोलेट करिणो हूंदो आहे त उहे करे छॾींदा आहिनि। हिन 57 इस्लामी मुल्कनि में 2 मिसाल अहिड़ा बि साम्हूं आहिनि त जेको ताज़ो इसराइल जो ईरान सां टाकड़ो थियो उन में ॾिठो त दुनिया इहो इबरत जो निशान हासिल कयो त कीअं रिटालिएशन लेवल नेक्स्ट लेवल जो हुयो। ॿिए तरफ़ इसराइल जो साथी ऐं उन जो बग़लगीर मुल्क आहे भारत, जंहिं पाकिस्तान सां अॻराई कई ऐं 10 मई ते पाकिस्तानी फ़ौज ऐं अवाम गॾियल तौर ते जेको मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो भारत खे, उहो बि सॼी दुनिया ॾिठो त ही बि 2 मुल्क आहिनि जेके उन OIC जा मेंबर आहिनि। पर ॻाल्हि बहादुरी जुड़जी आहे। अॼु इसहाक डार तमामु अहम ॻाल्हि कई आहे त को बि मुल्क हुजे भल केतिरो बि ताक़तवर तरीन छो न हुजे पर पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी सालमियत ते जेकॾहिं के हमिलो कयो त भरपूर मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। ऐं पहिरियों भेरो आहे त अक़वाम मुतहिदा जेका अॻु बार बार इन सीरियल वायलेटर जेको हमेशह इन जी ख़िलाफ़वर्ज़ी कंदो आहे आलमी कानूननि जी, इसराइल उन खे हमेशह उन कंडेम कयो आहे ऐं मुतालबो कयो आहे जंग बंदी कई वञे। पर अॼु अक़वाम मुतहिदा यानी गॾियल क़ौमनि जे इदारे पारां फ़लस्तीननि जे जेके मथां दहशतगर्दी बरबत ऐं ज़ुल्म आहे उन खे नस्ल कुशी करार ॾिनो वियो आहे। इहो बि हिकिड़ी वॾी संजीदा स्टेटमेंट आहे। गॾोगॾु ट्रम्प आथत ॾिनी आहे क़तर जी क़यादत खे त क़तर असांजो भाउ आहे ऐं क़तर ते इसराइल ॿीहर हमिलो न कंदो, इहा पक ॾियारे वई आहे। इन ते बि अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए तरफ़ जेको दुनिया जूं नज़रूं हूंदियूं ईंदड़ जेका विज़िट आहे वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं फील्ड मार्शल जी अमरीका जी ऐं ॿुधाए पियो त उहे अमरीका जे सदर या ॿी जेका बि मुल्क क़यादत हूंदी सियासी तौरु अस्करी उन्हनि सां अहम मुलाक़ातनि जे लाइ उहे वञी रहिया आहिनि ऐं दुनिया ॾिसे पई इहा मुलाक़ात तमामु घणी अहमियत जी हामिल आहे। उन वक़्तु जॾहिं डोनाल्ड ट्रम्प हिकु भेरो ॿीहर यूटर्न वरितो आहे ऐं मोदी सरकार खे ॿीहर आछ ॾिनी आहे त उहे असांजा पंहिंजा आहिनि, उन सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं ऐं टैरिफ खे ॿीहर रिवाइज़ करे वापसि वठण ते बि गौर जारी आहे। उन सिचुएशन में पाकिस्तानी क़यादत जी इहा मुलाक़ात ऐं अमरीकी दौरो तमामु वॾो अहमियत जो हामिल थियो आहे। ऐं हिकु तरफ़ वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल डिप्टी वज़ीर आज़म वज़ीर ख़ारजा सभु मुलाक़ातूं कनि पिया आलमी लेवल ते। ॿिए तरफ़ आसिफ़ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो बि चीन में लथियल आहिनि जिते अॼु बि तमामु अहम मुआहिदा कया विया आहिनि। इन मुलाक़ातुनि जो या इन चाइना जे दौरे जो पाकिस्तान ते कहिड़ो ज़बरदस्त असरु पवंदो इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहे असांजो सीनियर सहाफ़ी ऐं नाले वारो तजिया निगार GM जमाली साहिबु। जमाली साहिबु, छा पिया ॾिसो OIC जो इजलास ख़तमु थियो, OIC जी प्रेस रिलीज़ बि अची वई, उन में तव्हां ॾिठो जीअं तव्हां चयो अॻु मुख़्तलिफ़ प्रोग्राम में ऐं उन मुताबिक़ ई थियो। ॿिए तरफ़ ट्रम्प जी जेका पुठी ठपण आहे क़तर जी उन बि क़तर जी क़यादत खे ख़ुशि करे छॾियो आहे। छा पिया ॾिसो? 57 इस्लामी मुल्क हुआ ऐं जेकी हुनजी करारदाद आई आहे
उन में उन्हनि अमेरिका जो शुक्रियो अदा कयो आहे त ट्रैकड़ी लाइ जेको आहे ॾाढो ज़बरदस्त किरदारु अमेरिका अदा कयो। अमेरिकी सभ खां वॾो बेस जेको आहे दुआ में हो। 2 खरब डॉलर पाकिस्तान ते 45 सालनि खां जेको कर्ज़ु आहे उहो आहे 170-75 अरब डॉलर। सिर्फ़ु कतर ऐं सऊदी अरब अमेरिका खे ॾिना आहिनि 2 खरब डॉलर। छाजे लाइ? चौधराट जे लाइ। उनजो को कमु कान्हे 2 खरब डॉलर जो। उहे 2 खरब डॉलर न आहिनि जंहिंमां हिननि सादो सामान हथियार या ॿियूं शयूं थियनि, उहो अञा हिसाबु ॿुधाईंदासीं को मंगे। सिर्फ़ु इन करे जो हुन ख़िते जो जेको आहे उहो थाणेदार हो, चौकीदार हो, ऐं हिननि पंहिंजी हिफ़ाज़त लाइ एक्चुअली रखियो त भाई तो भतो जंहिंखे जीअं माण्हू वठंदा आहिनि, प्रोटेक्शन जो भतो हुयो हिकु तरह सां मुंहिंजी नज़र में। पर जंहिं 2 खरब डॉलर उन प्रोटेक्शन जे भते जा वरिता, उन इसराइल जे मिज़ाइलनि खे त न रोकियो, बल्कि उन्हनि खे इजाज़त ॾिनी। छो जो जेतिरो वॾो बेस आहे न, दुआ असां इन करे बार बार चवंदा आहियूं जो हिन ख़िते जो सभ खां वॾो बेस आहे, ऐं उन बेस ते 20 अरब डॉलर कतर ख़र्च कया त अमेरिकन खे सहूलियतूं ॾियण जे लाइ। हाणे इहा आहे हालति असांजे मुस्लमान मुल्कनि जी। ॿी बि एड कया शइ, न सिर्फ़ु उन्हनि इजाज़त ॾिनी इसराइल खे अटैक जी, पर चवनि था फैसिलिटेट बि कयो, वापसी ते उते फ्यूल बि रिफिल थियो आहे। उहा त हाणे इहे त सोशल मीडिया जूं ॻाल्हियूं आहिनि। जेकी ऑथेंटिकेट ॻाल्हि इहा आई त 6 मुख़्तलिफ़ एयरबेस जेके पड़ोसी मुल्कनि में आहिनि, उते टोटल टेक्नोलॉजी अमेरिकन आहे। इनफैक्ट इसराइल वटि बि जेकी सॼी टेक्नोलॉजी उहा अमेरिकन आहे। हाणे तव्हां वटि मूं वटि को अहिड़ो प्रॉपर सबूत आहे कान त इहो को जहाज़ो तव्हां उॾामियो, उन जो मिज़ाइल उथलियो, या विदेन कंहिं बेस तां जेको आहे उहो कमु थी वियो। ज़ाहिर आहे जेसिताणी पूरी प्रॉपर तस्दीक न थिए, छो जो इसराइल फौरी तौर ते ऑन करे टीवी ते अची वियो, वज़ीर आज़म चयो वाह 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 असांजो का हमिलो करे छॾियो आहे। एतिरी तकड़ इन जंगी सूरत हाल में कंहिं मुल्क जा सदर कंदा न आहिनि जेतिरी हिन अचानक जेको आहे ॾेखारी वज़ीर आज़म जे हैसियत सां अची जेको आहे उन इहो कयो। पर मुंहिंजे चवण जो मक़सदु हो त मूंखे कल्ह पूरो यकीन हुयो त इहे OIC में को फ़ैसिलो न थी सघंदो। जेकॾहिं थोरी सी बि हिमत पैदा कनि न, चलो ॿियो कुझु नथा करे सघो, ट्रेड नथा बंदि करे सघो, तव्हां जेको आहे जंग त उअं ई कान था करे सघोसि, ट्रेड नथा बंदि करे सघो, हिकिड़ो कमु त करे पिया सघिया त जेके 6 अरब मुल्कनि जिन में अमरीकी बेस आहिनि, उहे जेको आहे हिकिड़ो ऐलान कनि त हाणे असांजा एयर जेको आहे उहो कंहिं इस्लामी मुल्क ते हमले जे लाइ इस्तेमालु थियणु न ॾींदासीं। कंहिं बि न कयो आहे। उल्टो जॾहिं ईरान जेको आहे पंहिंजो रिटेलिएट करे रहियो हो, त इहे ई मुस्लमान मुल्क जेके आहिनि उहे ईरान जा मिज़ाइल त कराए रहिया हुआ, पर इसराइल जो कोई न कराए रहियो हुयो। त इहा बेसिकली असांजी आहे बदकिस्मती। हिकिड़ो मुड़ुसु माण्हू हुयो 1973 खां 76 जे दौरान, जॾहिं उहा जंग लॻी हुई 73 में अरबनि सां, त हिकिड़ो मुड़ुसु माण्हू हो सऊदी अरब में, जेको बादशाह हो शाह फैसल। उन छा ऐलान कयो हुयो त जेकॾहिं कंहिं बि लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां मां इन करे बार बार, इसराइल जो साथ ॾिनो आहे जंग में कंहिं बि, उनखे तेल ऐं गैस प्रोवाइड न कयो वेंदो। थ्रू आउट सॼी दुनिया लाइ उन कयो हुयो त जेकॾहिं कंहिं बि मुल्क, यानी भले उहो यूरोपियन मुल्क हुजे, अमेरिका हुजे, बर्तानिया हुजे, ABCD हुजे, उन जो तव्हां फ़र्क़ु इहो ॾिसो त जेके इहे ताक़तवर मुल्क आहे इन्हनि खे बैक थियणो पियो सभिनी खे। उन खां पोइ हिन वक़्तु ताईं इन अरब ख़िते में को अहिड़ो मुड़ुसु माण्हू न आयो आहे जेको इन क़िस्म जा वॾा फ़ैसिला करे सघे। OIC हिकिड़ो ॿियो कमु करे पई सघे जेको हिननि प्यार मुहबत सां जे चइबो आहे न मुल्कनि खे चयो आहे त साईं पंहिंजे तव्हां जेको आहे कैपेसिटी में ॾिसो, जेके जंहिं जा इसराइल सां वाबस्तगियूं या तालुकात आहिनि त उहो उन्हनि खे रीविज़िट कनि। अरे भई तव्हां 57 मुल्क इस्लामी मुल्क गॾु वेठा आहियो, OIC जी तव्हां मीटिंग घुराई आहे, उन में हिकिड़ी करारदाद मंज़ूर करे छॾियो आहे त बाबा ही 57 अरब मुल्क जेके आहिनि उहे जेके ख़ारिजी सतह ते तालुका आहिनि उन्हनि खे मुतलदो कयो वञे। उन्हनि जूं एम्बेसियूं जिन मुल्कनि में आहिनि उहो ख़तमु कयो आहे, पंहिंजूं जेके एम्बेसियूं इसराइल जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते आहिनि मुस्लमान मुल्कनि जूं उन्हनि खे क्लोज़ करना, अला ख़ैर सलाह। प्रेशर त बिल्ड थिया न। हाणे हिते प्रेशर बि बिल्ट न करिणो, एतिरा त माशाअल्लाह ई दिलेर आहिनि। हिकिड़े मुल्क ते हुन मिज़ाइल आया आहिनि,
ऐं हिकिड़ो मामूली प्रेशर करण लाइ असां तयारु न आहियूं त पंहिंजा ख़ारिजी तालुक या डिसकंटिन्यू कयूं या उन सां का ट्रेड डिसकंटिन्यू कयूं या उन ते हमले जो त सोचो ई नथा। असां त जेको आहे चवंदा चलो जंग जे त असां बि टेक्निकली ख़िलाफ़ु हूंदा आहियूं, जंग न थिए पर तव्हां पंहिंजी ट्रेड जी ताक़त सां पंहिंजे ख़ारजा पॉलिसी जी ताक़त सां त इहे शयूं रोके सघो था न। पर तव्हां उन्हनि जी प्रेस रिलीज़ जेकी उन्हनि करारदाद मंज़ूरु कई आहे उहा मां सम्झां थो त बीइंग अ मुस्लिम जेको आहे उहो सभिनी लाइ असां सभिनी जे लाइ अफ़सोसनाक आहे। यानी जंहिं $2 खरब सिर्फ़ु चौकीदारी लाइ ॾिना हुजनि, उहो करारदाद में लिखे थो जंहिंजी मौजूदगी में हुते हमिलो थियो आहे, त असां अमरीका जे जेको आहे न ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं वरी ज़बरदस्त टैकड़ी कई आहे। यानी टैकड़ी कई आहे जो मतिलबु इहो थियो त जेको मिज़ाइल लॻाओ आहे वो इन में मतिलबु त पोइ वरी कारा को ॿियो बि क़ैद था। प्रेस रिलीज़ में अमेरिका खे डिस्कस करण अमन लाइ जी कोशिश माना लॻे थो त नोबेल इनाम जेको आहे ट्रम्प खे मिलण वारो आहे। ॾिसो नोबेल इनाम त भले उनजी ख़्वाहिश आहे ऐं असां ॾिसो बैक टू बैक सपोर्ट थी थिए उनखे दुनिया मां। नोबेल इनाम त को इशू ई कान्हे न, नोबेल इनाम कोई इशू न आहे। मसइलो हिते असांजी गैरत जो आहे त असां उनजी मज़म्मत नथा करे सघूं जंहिंजो। अच्छा ॿियो इन्हनि खां को अरब कंट्रियुनि खां को सुवाल करे बादशाहनि खां त भाई तव्हां जेके एतिरो जदीद इक्विपमेंट वरितो आहे, जहाज़ आहिनि, मिज़ाइल आहिनि, टैंकूं आहिनि, अलाए ला तादाद बिलियंस ऑफ डॉलर, उहो बि कंहिं प्रोग्राम में पूरो हिसाबु ॾींदासीं त कहिड़े अरब मुल्क ख़ासि तौर ते कतर ऐं सऊदी अरब जा ॻाल्हि करायो आहे, बेताशा इक्विपमेंट कई आहे। ॿियो कुझु न कनि आहे जेको हू हिकिड़ो ठाहे वेठा आहिनि इस्लामी फ़ौज जो कॉन्सेप्ट, उनखे रुॻो ऑपरेट कनि आहे त बाबा हाणे असां जेका जेकी इस्लामी फ़ौज आहे उनखे ऑपरेशन, छो जो ऑलरेडी राइद शरीफ़ खे त उते रखियल आहे न, उनखे त जेको आहे इन ई मक़सद लाइ रखियल आहे, पर यूटिलाइज़ेशन न आहे। ऐं यूटिलाइज़ेशन जी हिमत बि कान थी त जेको आहे हिन करारदाद में चवनि हा त बाबा असां जेको कोई ऑलरेडी ठहियल आहे, ईअं इहो कॉन्सेप्ट 1973 खां आहे, पर हालत ॾिसो त सवाइ अफ़सोस ऐं ॾुख जे हिन में कुझु नथो करे सघिजे जेको इस्लामी मुल्कनि जी या करारदाद आहे OIC जी 20-30 अरब डॉलर जा हिन हिकु हिकु मुल्क रुॻो जहाज़ ख़रीद कयल आहे, डिफरेंट जेके लेटेस्ट तरीन जहाज़। छाजे लाइ? जॾहिं तव्हां वेणो ई न आहे, जॾहिं तव्हां जंग करण ई नथा चाहियो, जंग जी पोज़ीशन में न आहियो, त पोइ एॾो पैसो पोइ उन्हनि नॉन मुस्लिम खे ॾेई करे तव्हां पंहिंजा एॾा हथियार आख़िर वरिता छो आहिनि, तव्हां पंहिंजा इहे बेस ठाहिया छो आहिनि, तव्हां पंहिंजी इहे जंगी तयारा वरिता छाजे लाइ आहिनि? अञा पंहिंजूं नेवियूं था ठाहिनि, पंहिंजो अलाए छा, भई पोइ मक़सदु कहिड़ो आहे उन्हनि जो? सिर्फ़ु पैसे जो ज़िया त असां कॾहिं अमरीका खां ख़रीद कयूं, कॾहिं बर्तानिया खां कयूं, कॾहिं फ्रांस खां कयूं, कॾहिं इटली खां कयूं, फ़ाइदो कहिड़ो जॾहिं उन्हनि जी यूटिलाइज़ेशन ई न आहे करणी, त पोइ इहे पैसा तव्हां पंहिंजे आवाम ते लॻायो, उन्हनि जी फलाह बहबूद कयो। जेकॾहिं तव्हांखे जंग विड़ो ई न आहे, बसि जंहिंजो पोइ जॾहिं अचे को बि मोचड़ो हणे उनखे हथु ॿधो चओ माफ़ कजो वरी ॿियो थोरो आहिस्ता हणजां, हे त उहा वारी ॻाल्हि थी वई न। त हाणे ट्रम्प चए थो त न हाणे न अमलो कंदो। बेसिकली पोइ UN चार्टर छा लाइ ठहियो हुयो? UN चार्टर ठहियो हिन मक़सद ई लाइ हो न, त जीअं कोई बि मुल्क कंहिं ॿिए मुल्क जी ख़ुदि मुख़्तारी में उनजे सरहदी मामलनि ते खुद का कार्रवाई न करे सघे। सर हिते जेकॾहिं करे थो त उनजी रिटिलिएशन बिल्कुलु जनम वठनि था, पुछण बि घुरिजनि त कतर इटसेल्फ हिकिड़ो आलमी लेवल ते नेगोशिएशन जो मुख्य मर्कज़ आहे। माना कतर त तव्हांजो ऑफेंसिव रहियो ई न, को अटैक करे कंहिं ते, कंहिंसां अगराई करे, या को धुर हुजे, या जिते का रिलीजियस एक्सट्रीमिज़म हुजे घणी। हाणे इहो जवाबु ॾियणु त बाबा तव्हां फिलाणे खे पनाहनी, उनखे लेविश डिनर था करायो, उन्हनि खे सहूलियतूं था ॾियो, छो जो असांखे इहा ॻाल्हि नथी वणे, असां इन जे लाइ पंहिंजे दुश्मन खे उते ई टारगेट कयो। ऑन अदर हैंड कतर जो इहो नरेटिव आहे त बाबा असां त नेगोशिएशन जे लाइ सभिनी खे घुराईंदा आहियूं, सभिनी जूं मुलाक़ातूं मेलाप हिते कराईंदा आहियूं, दोहा मर्कज़ आहे। उन मुख्य मर्कज़ खे जेको अमन जो पैरोकार आहे, जेको चाहे थो दुनिया में मसलतनि मामला हल तरफ़ वधनि, उनखे टारगेट करणु सम्झो था त हाणे त को ट्रस्ट वर्दी मुल्क रहियो न अमेरिका जे लाइ। सरके साहिबु असां कतर जी ॻाल्हि इन करे रहिया आहियूं त हे हिकिड़ो फुटबॉल जो मैच थी रहियो हो, जंहिंमें कतर जे बादशाह जो को यानी हिननि जो जेको वज़ीर शाज़ी टाइप हो उहो ते वियो त हुनखे हुन फुटबॉल मैच जा टिकट कान मिलिया, त हुन अची पंहिंजे बादशाह खे चयो त यार इहा त वॾी बेइज़ती वारी ॻाल्हि आहे जो असांखे फुटबॉल मैच जूं टिकटूं सभु सेल आउट हुयूं ऐं असांखे टिकट न मिली सघी, असां ग्राउंड में न वञी सघियासीं।
त बादशाह यार का उहो मसइलो ई कान्हे, अॻिलो फुटबॉल मैच असां पंहिंजे क़तर में कंदासीं, त पोइ टिकेटूं ई टिकेटूं आहिनि। $20 अरब हिननि ख़र्चु कया सिर्फ़ु पंहिंजे ग्राउंड, छो जो हिननि वटि त उहा एक्सपर्टीस हुयूं कान ग्राउंड्स खे ठाहिण में ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि। $20 अरब फुटबॉल जे हिकिड़े मैच जूं 2-4 टिकेटूं ऐं $20 अरब खपाए, उन मां हिन कमायो त कुझु बि कान, $2 अरब या $4 अरब कमाई। $20 अरब हिकिड़े फुटबॉल जी पंहिंजे हुनजी मेंटेलिटी जी आउं तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, हिननि जी इहा मेंटेलिटी हिते नथी अचे त कंहिं काफ़िर अची तव्हांजे मुल्क ते जेको मिज़ाइल आया आहिनि उते तव्हांखे जेको आहे उहा ईगो तव्हांजो नथो अचे। हिकिड़े फुटबॉल जे मैच ते थी वियो, उन में जेको आहे तव्हां इहो कमु कयो। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हे जेके हिननि हथियार वरितल आहिनि न, इहे हिक ॿिए खे मुस्लमाननि खे मारण लाइ वरितल आहिनि, दामान दड़के जे लाइ, हिक ॿिए खे टिजाइण जे लाइ, हिक ॿिए खे टिजाइण लाइ ऐं दामान लाइ, बसि ॿियो कुझु बि कान्हे। यानी जंहिं मुल्क हेतिरो सो आहे इसराइल, मां बार बार चवंदो आहियां, जेकॾहिं हीअ पंहिंजा रुॻो 2 जहाज़ बि मोकिले न प्रॉपर, त इसराइल खे सफ़ा हस्ती सां मिटाए सघिजे थो, पर दम खपे, बहादुरी खपे, जुरत खपे, उहा न आहे, उनजी किल्लत आहे। बहादुरी असांजी किथे आहे? कमज़ोर खे मारण ते। तव्हां हिस्ट्री ॾिसो, कतर जी त ॻाल्हि न आहे, पोइ त ओआईसी सॼी इटसेल्फ 57 मुल्क -2 पाकिस्तान त उते बि तड़ी पियो ॾे। पाकिस्तान वाइदो हुयो जंहिं नुमाइंदगी कंदे चयो त हिनजी UN में मेंबरशिप सस्पेंड कयो, उनजी ताईद न थी। साईं पाकिस्तान त वीचारो माली तौर ते जेकॾहिं कमज़ोर न हुजे हा त हिननि खे पाकिस्तान ॿुधाए हा त असां आहियूं छा। मां जीअं बार बार चयो न त $2 खरब जेके हुनखे सिर्फ़ु भत्तागिरी चौकीदारी यानी जंहिंखे चइबो आहे त बसि तूं आहीं त पोइ मूंखे कुझु कान थींदो। ऐं हिन छो कयो? हिन कयो ईअं करे जो कॾहिं सऊदी अरब सां जहिड़ो पियो थिए, कॾहिं ईरान सां जहिड़ो पियो थिए, कॾहिं इराक जो जहिड़ो पियो थिए, कॾहिं टर्की सां मसइलो आहे। हीअ मुस्लमान मुल्कनि जा मसइला आहिनि। हिक ॿिए खे मारण जे लाइ हिननि यहूदियुनि खे मज़बूत करे उन्हनि जा हेवी हथियार वरिता, उन्हनि खां जहाज़ परचेस कया, हुननि जी इंडस्ट्री खे ग्रो कयो, हुनजी इकोनॉमी खे ग्रो कयो, पाण खे हिक ॿिए खे ॾेखारण लाइ। जेकॾहिं मिसाल जे तौर ते सऊदी अरब वठंदो 40 जहाज़ त कतर चवंदो मां त 80 वठंदुमि, उहो वठंदो 20 मिज़ाइल त उहो चवंदो मां त 40 वठंदुमि। कॉम्पिटिशन पाण में हुई। ऐं हाणे जेको इन्हनि सभिनी वटि तमामु लेटेस्ट जदीद हथियार आहिनि, इहो न त हिननि मां कंहिं मुल्क वटि हथियार सुठा न आहिनि या ॿियो इक्विपमेंट, जंगी इक्विपमेंट न आहे, इक्विपमेंट सॼो पूरो आहे, यूटिलाइज़ेशन न आहे। यूटिलाइज़ तव्हां ॾिसजो कॾहिं मुस्लमान मुल्कनि में हिक ॿिए सां थियो त पोइ ॾिसो कीअं थो यूटिलाइज़ थिए, पोइ हिक ॿिए खे मिज़ाइल हणंदासीं, हिक ॿिए ॾे जहाज़ मोकिलींदासीं। अफ़सोस जी ॻाल्हि इहा ई आहे, असांजे लाइ शर्म जी ॻाल्हि इहा ई आहे त असां बीइंग अ मुस्लमान पाण खे मज़बूत करण जे बजाए पाण खे पाण में विड़ी करे कमज़ोर कयोसीं, ऐं जेके कमज़ोर असांजा दुश्मन हुआ उहे ताक़तवर थी विया ऐं हाणे उहे असांखे डिक्टेट करे रहिया आहिनि। यानी त हिन करारदाद में अमरीका खे ख़राज तहसीन पेश करण जी त तुक जेको आहे अञा त हिन दिमाग़ में नथी अचे त। ऐं इसराइली वज़ीर आज़म जॾहिं पंहिंजो बयानु ॾिनो न, उन पंहिंजे पहिरीं जेकी ब्रीफिंग ॾिनी हुई टीवी ते, उन चयो त असां जेको आहे अमरीकी सदर खे एतमाद में वठी उन खां पोइ जेको आहे इहो हमिलो कयो आहे। तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। ऐं असां ख़राज तहसीन साईं उहो त हिकिड़ो ॾिसो, उहो जेकॾहिं हमास जी उहा क़यादत जेकॾहिं मरी वञे हा न, पोइ तव्हां हुननि जो वरी ॿियो बयानु ॾिसो आहे त जेको आहे इसराइल जेको आहे परफेक्ट हमिलो कयो ऐं जेको आहे त हाणे उहो ज़ाहिर उहो बयान उन्हनि जा तयारु पिया हूंदा आहिनि। असांखे उन्हनि जे बयाननि सां, उन्हनि जे ख़ौफ़ ज़दा करण सां असांखे थियणु न घुरिजे। मुंहिंजो चवण जो जेको मक़सदु आहे त सर हिकिड़ो पुठी ठपण वारो बयानु त कतर पंहिंजो इसराइल आईंदा हमिलो न कंदो, तव्हां ख़ुशि थी वियो? तव्हांखे इहो बि यादि हूंदो त हुन चयो त मां ईरान ते हमले जे लाइ अञा 2 हफ़्ता सोचींदुसि। ॿिए ॾींहुं थी वियो। तव्हां हुननि जी ज़बान जी ते कीअं था एतमाद करे सघो? जेकॾहिं तव्हांखे एतमाद करिणो आहे त पोइ पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे मज़हब, पंहिंजी पाड़ेसरी हुजण जे उन ते करिणो आहे। उहो जेको 20,000 किलोमीटर परे वेठो आहे न, उहो पंहिंजी टेक्नोलॉजी सां तव्हां सां खेॾी रहियो आहे ऐं तव्हांजे ई बेस वठी ऐं तव्हांखे निशानो बणाए रहियो आहे। तव्हांजे ई पैसनि ते सॼो जदीद साज़ो सामान ठाहे रहियो आहे। यानी उन वटि सभ खां वधीक उनजो परचेज़र केरु आहिनि? जेकॾहिं अमरीका जा या लेटेस्ट जर्मनी या फ्रांस जी बि ॻाल्हि कयां थो, इटली जी, इन्हनि खां केरु था वठनि इहो सॼो साज़ो सामान? 70% अरब कंट्री वठंदा। मूंखे यादि आहे त नेटो जी सप्लाई जॾहिं हिते शुजा पाशा हुयो, उन थोरी देरि जे लाइ रोकियो हुयो, या क्यानी साहब जॾहिं हुयो, त सॼी अमेरिकी क़यादत अची वेठी मुल्क में। असां सां ॻाल्हियूं कयो,
इनखे गोहे ॾियो त आहे विल पावर न, तव्हां थोरी रिस्क खणो था। मूंखे यादि आहे जॾहिं अफ़गानिस्तान जी तव्हांजो हे मेन हुयो न शहबाज़ एयरबेस जेकबाबाद जो, ॿिया जेके तव्हां पाकिस्तान जा इलाइक़ा आहिनि, त हो अची सभु वेही रहिया तव्हां वटि, त तव्हां जीअं चयो अनकंडीशनल असां तव्हां सां बीहण लाइ तयारु आहियूं। त आहे विल, पोइ पाकिस्तान त टाइम टू टाइम अखि ॾेखारींदो रहियो आहे हर तरीक़े सां। पाकिस्तान जेको आहे जंहिं वक़्तु एटम बम पियो ठाहे उन वक़्तु सैंक्शन्स लॻियूं, पाकिस्तान न मञियो ऐं पंहिंजो कमु जारी रखियईं। जॾहिं मिज़ाइल टेक्नोलॉजी पियो हासिलु करे उन वक़्तु सैंक्शन्स लॻियूं, तॾहिं बि न मञियईं, पंहिंजो कमु जारी रखियईं। आबदोज़ियूं वरितियूंसीं, आबदोज़ियूं ठाहियूंसीं, तॾहिं प्रेशर्स आया, सैंक्शन्स लॻियूं, कमु जारी रखियोसीं। धमाका करण जो वक़्तु आयो ऐं बिला तफ़रीक़ असांजी हुकूमत चाहे सिविल रही चाहे मिलिट्री रही, पर मुल्क जे मफ़ाद जे जेको बि इन क़िस्म जी टेक्नोलॉजी जो कमु हुयो उहो हर हुकूमत जारी रखियो, कहिड़े बि लेवल जी हुकूमत हुई। असांजो खे अफ़सोस इहो ई थो थिए त हिते पाकिस्तान में बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अमरीकी बेसिस हुआ। उन जी जेको बदकिस्मती इहा ई त जॾहिं 9/11 जो वाक़ियो थियो त इहो ई अमेरिका, छो जो जॾहिं हिनखे पंहिंजो को मफ़ाद हासिलु करिणो आहे त वञी UN खां हिकिड़ी करारदाद मंज़ूरु कराई ऐं पोइ सॼे हिन दुनिया जो जेको आहे गुंडो बदमाश थी जेको आहे, हाणे मां जिते चाहियां वञी हमलो कयां, ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान में आयो। उन वक़्त में एक्सेस हासिल कई, उन वक़्त में पाकिस्तान खे जेको आहे चऊं त तव्हां जेको आहे असांजा फ्रंट लाइन जा जेको आहे तादी आहियो, ऐं पाकिस्तान जी उन वक़्त जी क़यादत, छो जो असांजा ताज़ा एटम बम जा हमला कया, मुख़्तलिफ़ सेक्शन्स मां गुज़री रहिया हुआसीं, ॾुखियायूं भराल हुयूं, त उहे हिननि खे कुझु अॾा ॾिना विया हुया त हीअ दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कंदा। 20 साल जेको आहे अफ़गानिस्तान में जंग हड़ी, उन खां पोइ शिकस्त खाई, इन ई कतर में, इन ई दोहा में, इन्हनि तालिबान अफ़गान सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे ऐं पाण वेठा थी विया। ऐं जिन खे हिननि क्रिएट कयो पुठिते मुड़ी बि कान ॾिठूं त उन्हनि जे वक़्त जे सदर जो छा थियो, उनजी फैमिलियुनि जो छा थियो, या जेकी हिननि फ़ौज उते ठाही उनजो छा थियो, या हेॾो जेको इक्विपमेंट उते ही छॾे आया उनजो छा थियो। एतिरो त आहे बहादुर अमेरिका। मसइलो इहो आहे त मां जीअं पहिरियों हमेशह चवंदो आहियां त दुनिया में इज़त सिर्फ़ु बहादुर जी थींदी आहे। जेसिताणी मुस्लमान मुल्क पाण बहादुर न बणजंदा, बहादुर जेको बि हूंदो आहे उनखे क़ुर्बानी बि ॾियणी पवंदी आहे। जीअं पाकिस्तान क़ुर्बानियूं ॾींदो आयो आहे, मां चवां त तव्हां अंदाज़ो त लॻायो त 1976 खां या 74 खां वठी असां मुख़्तलिफ़ सैंक्शन जो शिकार रहिया आहियूं, पर असांखे जेकी शइ हासिलु करणी हुई, जंहिं मंज़िल ते पहुचणो हुयो, असां उन मंज़िल ते वञी पहुतासीं। असां एटम बि ठाहियासीं, असां मिज़ाइल बि ठाहियासीं, उन खां पोइ असां मिज़ाइल जी टेक्नोलॉजी में ख़ुदि कफ़ील थियासीं। यानी वॾा जेके मुल्क आहिनि उहे अञा ताईं ख़रीद था कनि जिन वटि पैसो घणो आहे, मुआशी तौर ते जेके सभु स्ट्रॉन्ग आहिनि, पर पाकिस्तान पाण ठाहे रहियो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो, पाकिस्तान पंहिंजा जहाज़ ठाहे रहियो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो जेके हिननि जहाज़ परचेस कया आहिनि, लेटेस्ट तरीन दुनिया जा जेके बि जहाज़ आहिनि, जंगी जहाज़, उहे क़तर सऊदी अरब ॿिन्ही वटि आहे। 6 मुल्क रुॻो, मां चवंदो 57 मुल्क बि छॾियो, 6 मुल्क रुॻो इहो फ़ैसिलो कनि त असांजा हिन सां को वास्तो न रहंदो हाणे इसराइल सां ट्रेड में ऐं इसराइल सां पंहिंजे तालुकात में। तिजारती लाॻापा पॉज़ कनि, ख़तम बि न कनि, 57 खे बि छॾियो, सिर्फ़ु 6। तव्हां बिलीव कयो ही सॼी अमेरिका हिननि जे पेरनि ते अची वेंदो। जीअं शाह फैसल पहिरियों कयो त जेकॾहिं इसराइल जो कंहिं साथ ॾिनो आहे हिन ग़लति जंग में, इंसानी हक़नि जी ख़िलाफ़वर्ज़ी थी आहे, फ़लस्तीन जी जंग मामले ते इहो थियो, त असां हुन सां ट्रेड ख़तमु करे छॾींदासीं, बसि ख़तमु। उहो त तव्हांजे हथ में आहे न, कंहिंसां ट्रेड कयो, कंहिंसां ट्रेड न कयो। जीअं अमेरिका जी मर्ज़ी हूंदी आहे, अॼु बि हुन केतिरी कंपनियुनि ते पाबंदी लॻाए छॾी ईरान जी। बदमाशी आहे न, गुंडागर्दी आहे न। छो आहे? छो जो उनखे ताक़त आहे ऐं उहो पंहिंजी ताक़त खे इस्तेमालु करणु ॼाणे थो। कहिड़े वक़्त ते, कहिड़ी जॻह ते ताक़त जो इस्तेमालु करिणो आहे, कहिड़ी जॻह ते, कहिड़े मक़ाम ते डायलॉग करिणो आहे, इहो फ़न आहे उन वटि। ऐं असांजा जेके माशाल्लाह माण्हू आहिनि जेके उनखे मज़बूत करण लाइ अरबें डॉलर्स ॾेई रहिया आहिनि। जीअं मूं तव्हांखे 2 मुल्कनि जो ॿुधायो आहे, सिर्फ़ु हिन 2 मुल्कनि जा 2 खरब डॉलर ॾिनल आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿियनि जो जेकॾहिं हिसाब किताब लॻायूं त अंदाज़ो थिए। मुताबिक़ भला माइनस अमेरिका ॿियो ऑप्शन कहिड़ो आहे अरब मुल्कनि वटि? खोड़ ऑप्शन आहे। चाइना तां वञो नथा, रशिया तां। पहिरियों त सभ खां वॾो ऑप्शन आहे त तव्हां 57 मुल्कनि जी जेकी पॉपुलेशन आहे उहा तक़रीबन 2 अरब आहे, त तव्हांखे ॿिए जी तरफ़ ॾिसण जी ज़रूरत कहिड़ी आहे। पहिरियों जेको फ़ैसिलो जेकॾहिं मुंहिंजी राय हुजे त पहिरियों त ही 57 मुल्क पाण में वेही करे हिक ॿिए जी ट्रेड खे मज़बूत कनि, हिक ॿिए खे इकनॉमी तौर ते मज़बूत कनि। जेको दिफ़ाई तौर ते मज़बूत आहे उहो कमज़ोर दिफ़ाई तौर ते जेको मुल्क आहे उनखे दिफ़ाई मज़बूत करे, ऐं जेको इकनॉमी तौर ते कमज़ोर मुल्क आहे उहो जेको इकनॉमी तौर ते मज़बूत मुल्क आहे उहो वरी उनखे ताक़तवर करे न। इहो आहे
दुनिया में पंहिंजो दबदबो क़ाइमु करणु ऐं दुनिया खे ॿुधाइणु त असां पाण हिक ॿिए सां गॾिजी करे ट्रेड बि करे सघूं था, दिफ़ाई ताक़त बि हासिलु करे सघूं था ऐं मुआशी ताक़त बि हासिलु करे सघूं था। उन खां पोइ दुनिया उन खां पोइ उन खां बिल्कुलु मुमकिन आहे। जेकर ॾिसो इहो त फ़ैसिलो केरु बि करे सघे थो न। चाइना खे घणा दफ़ा धमकियूं ॾिनियूं आहिनि अमेरिका, रशिया खे घणा दफ़ा धमकियूं ॾिनियूं अथई, घणियूं सेक्शन्स लॻल आहिनि, पुछा उहे झुकिया आहिनि? हाणे त उहे अञा वधिया आहिनि न। इहो आहे ॻाल्हि त पंहिंजी एग्ज़ैक्टली दिलेर क़ौम मुतहिद क़ौम, एग्ज़ैक्टली बसि इहो आहे फिलॉसफी। इहा ई आहे त तव्हां पाण बहादुर हुजो त बहादुरी सां हर मामले जो मुक़ाबिलो करे सघो। हे जेके असांजा दोस्त आहिनि मुल्क या मज़हबी तौर ते असांजा भाइर आहिनि, इन्हनि में जज़्बो शहादत ख़तमु थी चुको आहे, इन्हनि मां बहादुरी ख़तमु थी चुकी आहे। बेसिकली अक्सरियत इन्हनि मां बुज़दिल थी विया आहिनि। लेविश लाइफ आहे, कहिड़ी बि लेविश लाइफ हुजे माण्हू त आहे न, केतिरी बि लेविश लाइफ हुजे, द एंड ऑफ इहो ई आहे त तव्हांखे मौत जो मज़ो चखणो आहे। इन खां रियलिटी त का ॿिया थी नथी सघे न। त घणा साल ॿिया जीअंदा? इज़त सां हिकु ॾींहुं जीअण ऐं बेशर्मी बेहयाईअ सां 100 साल जीअण में वॾो फ़र्क़ु आहे। दुनिया बहादुर ऐं इज़त वारे खे हमेशह तारीख़ उनखे लिखंदी आहे, ऐं जेको बुज़दिल ऐं हूंदो आहे उन जे बारे में बि तारीख़ पंहिंजी हिकिड़ी तारीख़ छॾंदी आहे त इन्हनि जो कहिड़ो कैरेक्टर हुयो। त असांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे त असांखे बहादुर थी मौत खे क़बूलु करिणो आहे या बुज़दिल बणिजी कंहिंजे बि दामान में दाॿे में या ख़ौफ़ में रही करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु। हिते त हर हेड ऑफ स्टेट जी ख़्वाहिश आहे त मुंहिंजी आख़िरी रस्मनि में ट्रम्प शरीक थिए। चवां थो न इहा इन खां वधीक अफ़सोसनाक जेको आहे कहिड़ी असांजे लाइ असांजी माइंड सेट ऐं सोच आहे जेको इनकार नथो करे सघिजे। जवाई साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी थो रहे। नाज़रीन ते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जमाई साहब, हिकु तरफ़ तव्हांजो OIC जो इजलास थियो आहे, 57 मुल्क गॾु वेठा आहिनि, थियण त ईअं घुरिजे जो वॾो हिकिड़ो इम्पैक्ट हुजे हा, हिकिड़ी थ्रेट हुजे हा उनखे इसराइल खे, पर इसराइल उनजे बिल्कुलु उबतड़ लाइटर मूड में हिनखे वरितो आहे सॼी शयुनि खे, ऐं गॾोगॾु अॼु वरी जेको आहे गज़ा ख़ाली करण जे लाइ ज़मीनी ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। हुन ते त फ़र्क़ु ई नथो पए तव्हां जेके दाॿे जो दड़के जो वेहण जो कॉन्फ्रेंस जो या इन सॼे मुल्कनि जो हिकु हंधि वेहण जो। साकी साहब, सॼी अक़वाम मुतहिदा मिली करे बि इसराइल खे झुकाए न सघी आहे। त OIC कहिड़े हुनजी 1948 में अक़वाम मुतहिदा जी करारदाद हुई त इहो 2 रियासतूं अलॻि अलॻि आहिनि, हिकिड़ी फ़लस्तीन जी रियासत आहे, हिकिड़ी इसराइल जी रियासत आहे। बदकिस्मती सां हिकिड़ी हलंदी थी अचे, ॿिए खे जेको आहे 1948 खां वठी अॼु ताईं उन करारदाद ते अमल न थी सघियो आहे, जीअं कश्मीर जे लाइ करारदाद मंज़ूर हुई। हाणे तव्हां ॻाल्हि सम्झी त चो ॿिन्ही जॻहनि ते मुस्लमान अक्सरियत, जेकॾहिं कोई यहूदी रियासत हुई उहा त ठही, पर उन ई करारदाद में हिकिड़ी ॿी मुस्लमान रियासत हुई, उनजो वजूद अमल में न अची सघियो। इहो आहे दोगलापन अक़वाम मुतहिदा में जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि जो। हालांकि उन में 140 कंट्रीज़ 140 मुल्कनि जेको आहे बिल्कुलु। हाणे जॾहिं 1948 खां इहो ज़ुल्म ज़्यादती थींदी थी रहे त हीअ सभु 4 जंगूं अरब ऑलरेडी विड़ी चुका आहिनि फ़लस्तीन वारे इशू ते, पर उहो ई त असांजो चवणु आहे त बार बार असां इहो ई चई रहिया आहियूं त भई असांखे मुतहिद थियणो पवंदो। हो त आहिनि मुतहिद, जीअं मूं तव्हांखे कल्ह ॿुधायो त जेकॾहिं यूरोपीय यूनियन फ़ैसिलो कंदी आहे कंहिं बि मुल्क सां तालुक जो, त 7 मुल्क 8 मुल्क जेके चवंदा बाबा फलाणे मुल्क सां ट्रेड न आहे करणी, तव्हां ॾिसो हिकिड़ो ई फ़ैसिलो थींदो। ग्रुप 7 में G7 बि ईअं ई आहे, हिते ईअं न आहे, कल्ह बि न थियो आहे ईअं, अॼु जी करारदाद में बि न थियो आहे। भई त हिकिड़ो फ़ैसिलो 57 मुल्क खणी छॾियो आहे त जेके इस्लाम दुश्मन या मुस्लमान दुश्मन आहिनि उन्हनि खे हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैसेज वञे हा त यार हीअ जेकॾहिं हाणे 57 मुल्क, छो जो ख़ज़ाने ते त ई वेठा आहिनि, माल त हिननि वटि आहे, कुदरती वसीला त हिननि वटि आहिनि। यानी जेकॾहिं हीअ ओमान ऐं सऊदी अरब कतर जेको आहे उहो LNG गैस बंदि करे छॾे त दुनिया में जेको आहे शटडाउन थी वञे। पैसो एॾो आहे जो असांजी उमिरि ई खुटी पवंदी, पैसो न खुटंदो, घणे थकी पवंदा इंसान। ऐं $2 खरब जेके ईअं ॾेई सघनि था चौकीदारी लाइ, त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था न त केतिरो पैसो आहे। पर गैरत जो मसइलो आहे, पैसे जो मसइलो ई कान्हे।
जेके असांजो चवण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त जेसिताणी पाण इंसानु गैरत न कंदो, पाण बहादुर न बणिजंदो, तव्हांखे केतिरो ई साज़ो सामान, केतिरो ई इक्विपमेंट मिली वञे, करे कुझु कोन सघंदा तव्हां। तव्हांजे नेतनि सिर्फ़ु पाकिस्तान खे डिस्कस कयो उसामा जे मामले ते, त तव्हां अक़वाम मुतहिदा में ॾिठो असांजो मुस्तक़िल जेको नुमाइंदो आहे उन कीअं अखि ॾेखारी, ऐं इसराइल केतिरी देरि लॻी, ॻाल्हि आहे गैरत जी, केतिरी देरि लॻी, ॻाल्हि आहे रिटालिएशन लेवल जी, ॻाल्हि आहे संजीदगी जी, सिंपल ॻाल्हि आहे। त हाणे इहे जेकॾहिं ॿियो कुझु न कनि हा, चवंदा बाबा हाणे 57 असां इस्लामी मुल्क आहियूं, असां में वाहिद मुल्क पाकिस्तान आहे जंहिं वटि एटमी टेक्नोलॉजी बि आहे, असां 57 मुल्क गॾिजी करे भला हिनखे पंहिंजो चौधरी था कयूं, ऐं जेको आहे हाणे जेको आहे असांजी हिफ़ाज़त जी ज़िमेदारी असांजी जेकी मुस्लमान फ़ौज जो सफ़ा सलार बि हिते ऑलरेडी मौजूदु आहे, उनखे असां एक्टिव था कयूं। बसि 4 लाइनूं लिखणियूं, पोइ तव्हां दुनिया में इम्पैक्ट ॾिसो। इहे न कंदा, छो जो वेस्टेज इंट्रस्ट जेके मुख़्तलिफ़ बादशाह आहिनि उन्हनि जा आहिनि, हिननि खे इहो परवाह ई न आहे त इस्लाम सां छा थी रहियो आहे, मुस्लमाननि सां छा थी रहियो आहे, मज़लूमनि सां छा थी रहियो आहे, ऐं हे बि उनखे दॿाईंदा आहिनि जेको हिननि जे मुल्कनि में मज़लूम हूंदो आहे। 1948 खां पोइ आख़िरकार अॼु वञी अक़वाम मुतहिदा जेको गॾियल क़ौमुनि जो वॾो ताक़तवर इदारो आहे, उन इहा ॻाल्हि तस्लीम कया त जेको बि फ़लस्तीन में थिए थो या नस्ल कुशी आहे, इहो हिकिड़ो ख़ुशाइनो अमल आहे त पहिरियों जेको आहे हू रुॻो हुनजी मज़मत करे रहिया, पर हाणे उहो करारदाद ज़रिए नतीजे ते पहुची चुका त इहा प्रॉपर जंग न आहे, नसल कशी आहे, ऐं जंग जा छो जो मयार आहिनि उहे बि अक़वाम मुतहिदा इन ताक़तवर मुल्कनि इहे सेट कराया। हाणे इहो थी वियो न त जेकॾहिं को ताक़तवर आहे त अक़वाम मुतहिदा हुजे, उन्हनि जूं करारदादूं हुजनि, को पुछण वारो परवाह न आहे, आलमी अदालतूं उन्हनि जी गिरफ़्तारी आहे, वारंट इशू कयल आहिनि, को पुछण वारो न आहे। पर जेकॾहिं हिते हुजे हा न को ग़रीब गुरबो मुल्क, त पोइ ॾिसो इहे कीअं जेको आहे काहे पियो आहे सभिनी ते। फ़र्क़ु इहो आहे जेको असां बार बार सम्झाइण जी कोशिशि था कयूं त तव्हांखे बहादुर थियणो पवंदो, तव्हांखे पंहिंजा फ़ैसिला पंहिंजे मुस्लमाननि सां गॾिजी करे वेही करणा पवंदा, जंहिं अंदाज़ सां पाकिस्तानी वज़ीर आज़म ऐं वज़ीर ख़ारजा चाहे UN जो प्लेटफॉर्म आहे या OIC जो प्लेटफॉर्म आहे ॻाल्हाए रहिया आहिनि, इहे अरब मुल्क छो था ॻाल्हाइनि सवाइ मज़मत जे त बाबा एॾो वॾो वाक़ियो थी वियो, क़ाबिल मज़मत आहे, बसि बुज़दिली आया आहे। तव्हांजी जेकी अॼु वारी करारदाद आहे, मूंखे त कल्ह बि यकीन हो पूरो कुझु बि कोन थींदो, असां ॻाल्हायोसीं उहो ई थियो जेको थियणो, पर मूंखे इहा ख़बर न हुई त अमेरिका जो शुक्रियो अदा कंदा। मां एतिरो मां श्योर हुउसि त हीअ कुझु कंदा वेंदा कान, पर एतिरो इन हद ताईं न हुउसि त वरी उल्टो जेको आहे उनजो शुक्रिया अदा कंदा। यानी इन खां वधीक तकलीफ़ ऐं ॾुख जो माण्हू छा थो इज़हार करे सघे, त यार हद थी वई। अच्छा जमाई साहब, हाणे हिननि जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर ॿियनि जो दौरो शेड्यूल थी वियो आहे, पहुची रहिया आहिनि अमेरिका, ऐं इम्कान इहो बि आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात थी सघे थी, ॿी जेका क़यादत आहे अस्करी ऐं सियासी उन्हनि सां मिलंदा, डिप्लोमेट कोर हुजे या ख़ुदि बिज़नेस कम्यूनिटी हुजे उन्हनि सां बि मुलाक़ात आहे फ्यूचर जे हवाले सां, त कीअं पिया ॾिसो दुनिया जूं नज़रूं हिते बि कुथल आहिनि? ॾिसो सरकी साहब, इहो ई मसइलो आहे त पाकिस्तान त पंहिंजी बहादुरी जुरत जो मुज़ाहिरो करे चुको आहे, ऐं जंहिं ॾींहं खां पाकिस्तान बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे 10 मई 2025 खां पोइ, उन वक़्तु ज़ाहिर आहे पाकिस्तान जी पोज़ीशन दुनिया में डिफरेंट थी वई आहे, ऐं हर मुल्क चाहे थो त पाकिस्तान सां तालुकात ख़ुशगवार रखजनि। अमरीका जी बार बार इहा ई कोशिशि आहे हाणे, छो जो असांजो तव्हांखे ख़बर आहे त चाइना सां असांजा जेके वॾा ट्रेड एग्रीमेंट्स आहिनि, त अमरीका बि चाहे थो त उन पूरे मामले में मुंहिंजो हिसो जेको आहे हिन में अची वञे, ऐं रिसेंटली जेको हिननि एग्रीमेंट कयो आहे पाकिस्तान सां $2.5 बिलियन जो मुंहिंजे ख़्याल में हिननि कयो आहे, ऐं टोटल इहो शायदि $10 बिलियन जो आहे जेको रेकोडेक में ऐं तेल ऐं गैस में जेको आहे सरमायाकारी अमेरिका ऐलान कयो हुयो। हाणे अमेरिकन इन्वेस्टमेंट एक्चुअली पाकिस्तान में वधण जा इम्कान जेके आहिनि उहे वसी आहिनि, छो जो हो मुख़्तलिफ़ जेके असांजा सेक्टर्स आहिनि ख़ासि तौर ते मादनियात जा, ऐं मादनियात में बि वरी ख़ासि तौर ते गैस, पेट्रोल ऐं रेकोडेक, उन में उनजी तमामु घणी दिलचस्पी आहे, छो जो इन्हनि टिनी शयुनि में हूअं त यूरोप जा मुल्क, चाइना, इन्हनि जी बि तमामु घणी दिलचस्पी आहे, पर हाणे अमरीका छो जो पहिरियों इन्वेस्टमेंट असां वटि घटि पियो करे भारत जे कूड़े प्रोपेगेंडा जे करे, पर हाणे हुनखे इहो अहसासु थी वियो त न पाकिस्तान जा जेके मादनी वसीला आहिनि उहे बि तमामु अहम आहिनि, ऐं उन्हनि खे एक्सप्लोर करे जेको आहे उहो उन्हनि खे फ़ाइदो ज़ाहिर आहे पंहिंजो बि वठंदा, पर पाकिस्तान जी इकोनॉमी खे बि वॾो फ़ाइदो थींदो। त असां छो जो इकोनॉमी तौर ते कमज़ोर आहियूं, उनजे बावजूद बि असां दिलेर आहियूं, बहादुर आहियूं,
हाणे दुनिया खे बि अहसासु थी वियो त ही दिलेर बि आहिनि, बहादुर बि आहिनि, ऐं हर मुल्क खे इहो अहसासु थी वियो त पाकिस्तान जो कोई दहशतगर्दी, छो जो इहा त असां दुनिया जी दहशतगर्दी जे करे बर्बादु थियासीं न। जेकॾहिं 9/11 न थिया त असां त पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआसीं। 9/11 खां पोइ असांजा जेको आहे 90,000 खां वधीक त असांजा चलो लास्ट कमेंट प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल जो दौरो जेको चाइना जो आहे, कल्ह बि ॻाल्हि कईसीं, अॼु वरी ॿिया नवां मुआहिदा बि थिया आहिनि, छा पिया ॾिसो? ॾिसो, इहे ज़ाहिर आहे मुआहिदा पाकिस्तान जी तरक़ी जे लाइ आहिनि। गैर मुल्की जेतिरी सरमायाकारी असांजे मुल्क में थींदी, उन जो बेनिफिट अल्टीमेटली आम माण्हू खे पहुचंदो। ऐं जेतिरा बि चाइना सां असांजा एग्रीमेंट्स थी रहिया आहिनि, मूंखे यादि आहे त पहिरियों जेको CPEC 2 आहे, उन में सर्कुलर रेलवे खे बि शामिलु कयो आहे, ठटे ऐं ताईं जेको आहे रोड रस्तनि जी नेटवर्किंग बि कई वई आहे। पाकिस्तान जे लाइ इहा मां सम्झां थो वॾी ख़ुशकिस्मती आहे जो चाइना सां असांजा अक्सरियत जेके मुआहिदा आहिनि उहे ट्रेड सां रिलेटेड आहिनि, जंहिंसां इकोनॉमी जो फीथो जेको आहे उहो तेज़ थींदो ऐं आम माण्हुनि जी जेको मुआशी हालत आहे उन में बतदरीज बहितरी ईंदी। साल खां 2 साल लॻंदा मां सम्झां थो इन पूरे प्रोसेस में जेकी इन्वेस्टमेंट अची रही आहे पाकिस्तान में। हिकिड़ो मुंहिंजो रफ़ अंदाज़ो आहे त 1.5 खां 2 सालनि खां पोइ पब्लिक खे ग्राउंड ते न सिर्फ़ु डेवलपमेंट नज़र ईंदी, बल्कि पाकिस्तान जी इकोनॉमी जेकी हींअर वधी रही आहे, स्टॉक तव्हांजे साम्हूं आहे, 1,55,000 खां मथे चढ़ी चुकी आहे, तव्हांखे हर इदारे में बतदरीज इकोनॉमी तौर ते मज़बूती नज़र ईंदी। चलो, त इहो पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे अवाम जे लाइ हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे। महिरबानी जवाब साहब। नाज़रीन, पहिरियों भेरो आहे त मुल्क में जेके अहम शख़्सियतूं आहिनि, अस्करी या सियासी, उहे पंहिंजे डोमेन में सॼी दुनिया सां इंट्रेक्शन में अची चुकिया आहिनि। ऐं पाकिस्तान जी केॾी न ख़ूबसूरती इहा चइजे जो 10 मई खां पोइ जॾहिं असां फ़तेहाब थिया आहियूं इंडिया सां जंग करे, उन खां पोइ इनफ़ाई तौर ते जेके बि हाई अप्स आहिनि असांजा, पॉलिटिकल कोर हुजे या अस्करी क़यादत हुजे, उहे दुनिया में लॉबिंग कनि पिया। सफ़ारती लेवल ते, तिजारती लेवल ते तमामु ज़बरदस्त हिकिड़ो स्प्रिट नज़र पियो अचे। अलाह करे इन जा जेके नतीजा आहिनि मुस्तक़बिल जे लाइ तमामु बहितर हुजनि। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। मिलंदासीं नए प्रोग्राम में नए इशूज़ सां गॾु। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।